अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु मां तव्हां सां गुफ़्तगू कंदुसि तारीख़ ते। तारीख़ ॿिनि हवालनि सां असां वटि मौजूदु हूंदी आहे। हिकिड़ी हूंदी आहे आर्कियोलॉजिकल तारीख़, जेका दड़नि ऐं पुराणे फिटल शहरनि ऐं तबाह थियल शयुनि मां असांखे मिलंदी आहे, क़ब्रिस्ताननि मां मिलंदी आहे। ऐं वॾियुनि वॾियुनि जीअं मोहन जो दड़ो आहे, आमरी जो दड़ो आहे, चाहियूं जो दड़ो आहे, कोटड़ी जी आहे, या हैदराबाद जो क़िलो आहे, या वरी अहिड़ी क़िस्म जा ॿिया जेके आहिनि माग ऐं मकान, उन्हनि मां असांखे तारीख़ मिलंदी आहे। इहा आर्कियोलॉजिकल तारीख़ आहे जेका असांखे ताईं पहुचे थी। ॿी तारीख़ जेका हूंदी आहे असां एंथ्रोपोलॉजिकल हूंदी आहे, यानी माण्हुनि सां ऐं माण्हुनि जे हवाले सां तारीख़ हूंदी आहे। ऐं यकीननि आर्कियोलॉजिकल तारीख़ बि माण्हुनि जे ई हवाले सां हूंदी आहे। इहे माण्हू ई ठाहींदा आहिनि कोट ऐं क़िला ऐं शहर, जेके वक़्तु ऐं हालतुनि जे हिसाब सां किन वबाउनि ऐं मुसीबतुनि या कुदरती आफ़तुनि या ॿाहिरे धारियुनि हमले आवरनि जे नतीजे में उहे शयूं तबाह ऐं बर्बादु थींदियूं आहिनि, उन जा आसार असां ताईं पहुचंदा आहिनि, जेके सवें सालनि ताईं सफ़र कंदा कंदा असां ताईं पहुचंदा आहिनि। पर एंथ्रोपोलॉजिकल तारीख़ जेका आहे सा हलंदड़ इंसान जी हूंदी आहे, मौजूदा दौर जी बि हूंदी आहे ऐं माज़ी क़रीब जी बि हूंदी आहे। सिंध जे हवाले सां जेकॾहिं असां अहिड़े क़िस्म जी तारीख़ ॾिसूं था त माज़ी क़रीब अरगोन तुर्खाननि खां मुग़लनि खां थींदी, जेका असां अंग्रेज़ दौर ताईं पहुचे थी। ऐं अंग्रेज़ जो 100 साला दौरु जेको आहे सो असां ते मुसलत कयो वियो हुयो ऐं असां उन में ग़ुलाम रहिया हुआसीं। उन में सिंध जी जेका हिकिड़ी तारीख़ रही, माण्हुनि जी तारीख़, जेके माण्हुनि मुतहरिक रहिया, उहा हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां, मुख़्तलिफ़ पासनि सां उहा जेका असां लिखी पढ़ी वञे थी ऐं लिखियलु मौजूदु पिणु मिले थी। पर हिकिड़ी अहिड़ी तारीख़ आहे जंहिंखे मज़ाहम जी तारीख़ चइबो आहे, जंहिंखे वेड़ जी तारीख़ चइबो आहे, जंहिंखे अहिड़नि सूर्यनि ऐं बहादुरनि जी तारीख़ चइबो आहे, जेके पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ ऐं पंहिंजे आज़ादीअ लाइ हिकिड़ी मुसलसिल बेड़ कयो। उन्हनि में माज़ी क़रीब में अंग्रेज़ जे दौर में जेको 100 साल अंग्रेज़ जो दौरु आहे, लेकिन असांजी त जेका तारीख़ हली थी उहा हुर तहरीक जे हवाले सां हिकिड़ी मज़ाहमती तहरीक आहे, जेका 100 सालनि खां बि मथे कुझु साल आहे। पर 100 साल ई ॿधिजे त अंग्रेज़ जो पूरो दौरु हू मज़ाहमत जो दौरु रहियो आहे। ऐं हुर तहरीक जी जेका तारीख़ आहे उहा असांजे सिंध जी जेके बि मज़ाहमती तारीख़ूं आहिनि उन्हनि में सर फ़हरिस्त आहे। अॼु मां उन हवाले सां हिकु किताब जो ज़िक्र कंदुसि। हीअ किताबु आहे झूंगार। झूंगार उस्ताद निज़ामानी जे एडिटरशिप में हीअ निकिरंदो आहे ऐं हीअ हुर तहरीक जे हवाले सां हिकिड़ो पीरियोडिकल आहे। साल में हिकु दफ़ो या 2 भेरा हीअ निकिरे थो ऐं हिन में सिर्फ़ु तारीख़ जेकॾहिं लिखी वञे थी या जेका रिसर्च कई वञे थी या जेके किस्सा कहाणी लिखिया वञनि था या जिन जे हवाले सां के रवायतूं ॿुध सुध ते बि लिखियूं वञनि थियूं त उहे हिन रिसाले में छपजनि थियूं। ऐं हीअ जेको रिसालो आहे झूंगार, इहो हिकु हवालाती जर्नल मां इन खे चवां ऐं रिसर्च जर्नल चवां त बि मुंहिंजे ख़्याल में वधाउ कोन थींदो। हीअ हिकु अहिड़ो किताबु आहे जंहिंमें मुकमिल तरह जेका असां हुर तहरीक जे हवाले सां तारीख़ी मज़मून ईंदा रहिया आहिनि। हिन जी हीअ जेका कड़ी आहे 26वीं कड़ी आहे ऐं 26 ही सिलसिलेवार आहे। 26 ही हिन जो कड़ी निकिती आहे, जनरल निकितो आहे। ऐं हीअ जेको जनरल मुंहिंजे हथ में आहे त यकीन कयो त मूंखे हिन ॾाढो मुतासिर कयो ऐं बहितरु लिखियो वियो आहे, छाकाणि त हिन में पहिरियों भेरो मूंखे ईअं महसूसु थियो त हीअ बाक़ाइदे जीअं रिसर्च जर्नल हूंदो आहे उन जे मयार ते ऐं अहिड़े क़िस्म जा हिन में ओलड़ा नज़र अची रहिया आहिनि। ऐं हिन में जेके शुरूआती मज़मून ऐं जेके रिसर्च जा आर्टिकल लिखिया विया आहिनि उहे ॾाढा तक़ाबली ऐं बहितरीनु ऐं ग़ैर जानबदार आहिनि। मां ईअं चवां जेकॾहिं उन्हनि जे मां पढ़ां त अब्दुल हक चांग नौजवान डॉक्टर आहे
जेको एंथ्रोपोलॉजिकल में PhD थियल आहे ऐं उन जूं जेके हिते 3 मज़मून हिन में शाया थियल आहिनि। सिंध जी तारीख़ निगारी में हुरनि जो मामिलो पहिरियों मज़मून आहे। ॿियो आहे हुर तहरीक बाबति साम्राज मुख़ालिफ़ बयानियो ऐं टियों जेको आहे पोस्ट कॉलोनियल रियासत में हुर कैंपनि जो मामिलो। ऐं उन में वरी 2 नावेलनि ते बि हिन जो ज़िक्र ज़रूरु आहे, लिखियलु आहे। ऐं उनखां पोइ जावेद इक़बाल लाड़क साहिबु आहे, आमिर मुगेरी आहे, मोहम्मद उमर चंड आहे, ख़ुदि उस्ताद निज़ामानी जा जेके से मज़मून हिन में शायदि थियल आहिनि। ॿियनि दोस्तनि जा बि तमामु सुठा ऐं रिसर्च ते मबनी किताब या मज़मून शाया थियल आहिनि। आउं सम्झां थो त जेको रिसालो आहे सो ॾाढो जेको सो हिकिड़े क़िस्म जो तहक़ीक़ी आहे ऐं रिसर्च ते मबनी आहे। हीअ हिकिड़ो हवालाती किताबु आहे। ऐं सम्झां थो त हिन खे जेकॾहिं माण्हू केरु पढ़ंदो त हीअ पंहिंजे घरनि में रखंदा ऐं रिसर्च में हीअ हिकु हवाले तौरु कमु ईंदो। त अहिड़े क़िस्म जो हीअ जर्नल आहे। ऐं हिन में हिकिड़ो मज़मून आहे जेको लैम्ब्रेक जो नावेल लिखियलु आहे दहशतगर्द, ऐं ॿियो लिखियलु मोहम्मद उस्मान डिपलाई जो सांगण नावेल आहे जंहिंजो तक़ाबली जाइज़ो वरितो वियो आहे। ॾाढो सुठो लिटरेरी ऐं तहक़ीक़ी मज़मून आहे। ऐं हीअ अदीब दोस्तनि खे, अदब दोस्तनि खे ऐं सिंधी ॿोलीअ जे शागिर्दनि खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। हुर तहरीक 100 साल तक़रीबन उन्हनि जी जेका सा लगातार हिकिड़ी वेड़ रही आहे अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु, जंहिंखे असां अञा बि सही नमूने सां पेश न करे सघिया आहियूं। आउं गुज़ारिश कंदुसि उन नवनि मुहक़क़नि खे, अदीबनि खे ऐं जेके बि रिसर्च स्कॉलर आहिनि त हुर तारीख़ ते लिखनि। ऐं अंग्रेज़नि जो बि मवादु पियल आहे, असांजे सिंध जो बि मवादु पियल आहे ऐं ॿुध सुध जी कहाणियूं, लोक कहाणियुनि ते बि मुश्तमिल शेर शाइरी ते बि मवादु काफ़ी पियो आहे। ऐं सम्झां थो त हुर तहरीक ते खे उजागर करणु घुरिजे ऐं उनखे जेको सो रिसर्च में आणे हिकु सिंध जी क़ौमी तहरीक आहे उनखे क़ौमी तहरीक तौरु ई उजागर कयो वञे। हीअ निज पिज सिंध जी आज़ादी जी तहरीक हुई ऐं हुर तहरीक जेका 100 सालनि ते मुश्तमिल हुई। हिन जो अॻुवान सूर्य बादशाह हो सैयद सब्तुल्ला शाह, जेके अंग्रेज़नि 43 में फाही ॾेई शहीद कयो। ऐं उनखां पोइ 5 साल 47 में पाकिस्तान आज़ादु थियो, मुल्क आज़ादु थियो असांजो। ऐं उनखां पोइ 5 सालनि ताईं हुरनि खे पोइ बि क़ैद में रखियो वियो, लोढ़ा जेल में बंदि कयो वियो। ऐं 52 में तक़रीबन जेको सो लोढ़ा जेल ख़तमु करे हुरनि खे आज़ादी मिली। ऐं जेके हुर तहरीक में विड़िया हुआ उन्हनि खे अंग्रेज़नि लोढ़ा जेल में क़ैद कयो त उन्हनि खे आज़ादी मिली। ऐं उनखां पोइ बि मुसलसिल हुर तहरीक जेका सा पंहिंजे जोहर में मुनज़्ज़म आहे ऐं पंहिंजे कल्चर में मुनज़्ज़म आहे ऐं पंहिंजे हियत में मुनज़्ज़म आहे। ऐं सम्झां थो त हिन तहरीक ते लिखणु घुरिजे, ॻाल्हाइणु घुरिजे ऐं अहिड़े क़िस्म जा रिसाला अचणु घुरिजे। ॿी गुज़ारिश इहा त हुर तहरीक जे दोस्तनि लाइ बि त तव्हांखे थोरो बर्दाश्त करिणो पवंदो, छाकाणि त का तनक़ीद ईंदी, का तारीफ़ थींदी ऐं जेकॾहिं तनक़ीद ईंदी त उहा तव्हांजे लाइ इस्लाह हूंदी ऐं सिंधी क़ौम सां जोड़ण जी ॻाल्हि हूंदी। ऐं हीअ किताबु तव्हांजे लाइ तमामु अहम आहे, ख़ुसूसन रिसर्च लाइ ऐं नौजवान लाइ। हीअ तारीख़ में हिकु झुंगार हिकु पंहिंजी हैसियत रखे थो। तंहिं करे तव्हां हिन खे पढ़ो ऐं हिन ते रिसर्च कयो ऐं हिन में ई मज़मून लिखो हुर तहरीक ते, हुरियत ते, तारीख़ हुरियत ते। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे जोयो लाइब्रेरी, इन खे सब्सक्राइब कंदा ऐं इन खे ॾिसंदा, कमेंट ज़रूरु कंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू।